कराची जे ईसा लेबार्टरी तरफ़ां पाकिस्तान जे ॾहाड़े 23 मार्च जी मुनासिबत सां जोहर चौरंगी खां हबीब यूनिवर्सिटी ताईं अमन मार्च जे सिरे हेठि रैली कढी वई, जंहिंजी क़यादत ईसा लैब जे डायरेक्टर रेडियोलॉजी ऐं हेड ऑफ ओलह ज़ोन डॉक्टर ईसा ज़ैदी कई। रैली में वाइस चांसलर कराची यूनिवर्सिटी ख़ालिद इराक़ी ऐं MPA गुलशन बिलाल अहमद गफ़ार ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। इन मौक़े ते ख़ासि महिमाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ईसा लेबार्टरी जो वसी नेटवर्क ऐं मयारी सिहत सर्विस यकीनन ख़राज लाइक़ु आहिनि। पाकिस्तान जे ॾहाड़े ते अमन मार्च करे ईसा लैब पारां दुनिया खे मस्बत पैगाम ॾिनो वियो आहे त पाकिस्तान जो हर फ़र्द ऐं शहरी अमन अमान क़ाइमु करण लाइ सरगर्म आहे। अमन मार्च में SSU, ट्रैफिक पुलिस, सिंध पुलिस, बूतराब स्काउट, वेबस्टर स्कूल, ईदी ऐं ॿियनि इदारनि ऐं आम माण्हुनि बड़े अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ईसा लैब जो जनरल मैनेजर मार्केटिंग डॉक्टर नैयर जबीन, सीनियर मैनेजर ऐं ऑर्गेनाइज़र तनवीर कादिर, रखण तारिक आलम, हैदराबाद जो मैनेजर तस्लीम ख़ान, मैनेजर अनवर शेख, इमरान, शर्जील शाहिद, मरियम कोसर ऐं फलक पिणु मौजूद हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।